अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। मां अॼु लाइ खणी आयो आहियां जनरल नॉलेज जा मोस्ट इम्पोर्टेंट सवाल जेके टेस्टुनि जे अंदरि बार बार पुछा कया वञनि था। ठीकु आहे। पहिरियों नंबर क्वेश्चन आहे, विच इज़ दी लार्जेस्ट प्रोविंस ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो कहिड़ो आहे, यानी एरिया जे लिहाज़ खां। ठीकु आहे। बनिस्बत ॿियनि सूबनि जे बलूचिस्तान जेको आहे एरिया जे लिहाज़ खां पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे। ठीकु आहे। त आंसर आहे बलूचिस्तान। ॿियो नंबर क्वेश्चन आहे असां वटि, विच इज़ दी लार्जेस्ट डैम इन पाकिस्तान। पाकिस्तान जो सभ खां वॾो डैम कहिड़ो आहे? सो पाकिस्तान जो सभ खां वॾो डैम तरबेला डैम आहे। तरबेला डैम पाकिस्तान ऐं दुनिया जी सभ खां वॾी अर्थफाइल्ड डैम मां हिकु आहे, उहा सिंध ते वाक़िआ आहे। ठीकु आहे। हाणे अर्थफाइल्ड डैम छाखे चइबो आहे? अर्थफाइल्ड डैम मतिलबु उहा डैम जेका पथरनि ऐं मिटीअ सां ठाही वञे, उन में जेको आहे लोह या सीमेंट जो इस्तेमालु घटि हुजे। ठीकु आहे। त तरबेला डैम असांजो जवाबु आहे। टियों नंबर क्वेश्चन आहे, विच रिवर इज़ दी लॉन्गेस्ट इन पाकिस्तान। पाकिस्तान जी सभ खां डिघी दरिया कहिड़ी आहे? त जेको आहे आंसर आहे असां वटि दरियाए सिंध। ठीकु आहे। दरियाए सिंध असांखे साह जीअं प्यारो आहे, त दरियाए सिंध खे पाण इंडस रिवर बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं उनजी जेका ड्रेग आहे तक़रीबन 3180 किलोमीटर आहे। ठीकु आहे। 3180 किलोमीटर आहे ड्रेग दरिया सिंध जी। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे असां वटि, विच इज़ दी हाईएस्ट माउंटेन इन पाकिस्तान। पाकिस्तान जो सभ खां वॾो ऊचो जबल कहिड़ो आहे? त पाकिस्तान जो सभ खां वॾो ऊचो जबल केटू आहे। ठीकु आहे। ऐं दुनिया जो ॿियो नंबर जेको आहे जबल आहे केटू। इहो बि तव्हांखे लाज़मी यादि हुअणु घुरिजे। ठीकु आहे।